हाजना शाह जे ॻोठ गागड़ीअ में फंक्शनल मुस्लिम लीग जो जलसो पीपुल्स पार्टी जो पुराणो वर्कर वॾेरो हाजी अली हसन सोलंकी मिटनि माइटनि ऐं दोस्तनि समेत पीपी छॾे फंक्शनल मुस्लिम लीग तालका ख़ैरपुर जे सदर हाजी इमाम बख्श फुलपोटो ऐं जनरल सेक्रेटरी अब्दुल जब्बार ट्रगड़ जे हथ ते फंक्शनल मुस्लिम लीग में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौके ते मुनक़िद कयल जलसे खे ख़िताब कंदे फंक्शनल मुस्लिम लीग तालका ख़ैरपुर जे सदर हाजी इमाम बख्श फुलपोटो जनरल सेक्रेटरी अब्दुल जब्बार ट्रगड़ ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत जा ॾींहं गणिजी चुका आहिनि। पीपी हुकूमत अवाम जा मसला हल करण में नाकाम थी चुकी आहे, पर अवाम हाणे सुजाग थी चुको आहे जेको कूड़नि डटनि ऐं आसरनि में न ईंदो। ईंदड़ बलदियाती चूंडुनि में अवाम सां वेसा घातियूं कंदड़नि खे वोट जे ताक़त सां रद्द करे छॾींदो। हुननि वधीक चयो त ईंदड़ वक़्तु फे लीग जो आहे, फे लीग में शामिल थींदड़नि खे भलीकार चऊं था ऐं संदन सां हर मुमकिन साथ रहंदो। हाजी इमाम बख्श फुलपोटो ऐं अब्दुल जब्बार ट्रगड़ वधीक चयो त पीपी हमेशह शहीदनि जे नाले ते वोट हासिल कयो आहे। ईंदड़ चूंडुनि में अवाम खेनि रद्द करे छॾींदो। उन मौके ते जलसे खे सिंध कौंसिल जे मेंबर हाजी अब्दुल गनी फुलपोटो, शाहनवाज पप्पू फुलपोटो, वॾेरो अली हसन सोलंकी, उस्ताद वाहिद बख्श सोलंकी, डॉक्टर अब्दुल फताह सोलंकी, हाजी मोहम्मद सलेमान जावरी ऐं ॿियनि बि ख़िताब कयो।